अस्सलाम वालेकुम। ममन सिटी मिठवर बाबा आला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि। भाएं त ॼण पाण खे न रूबरू बीठो ॾिसे ऐं साणुसि ॻाल्हाए ॿोलाए, भाएं त ॼण पाण खे न रूबरू बीठो ॾिसे ऐं साणुसि ॻाल्हाए ॿोलाए, हर हिक जी सीरत चाल निराली निराली आहे, संदन सूंहं लासानी अथसि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि। असांजे मिड़नी अहसासनि ऐं उमंगनि जो चिटो पधिरो पसे मंदर पेश करे थो। असांजे मिड़नी अहसासनि ऐं उमंगनि जो चिटो पधिरो पसमंदर पेश करे थो। उन्हनि मिड़नी जो नुक़्ते नज़र महज़ उमेद ऐं मोहबत रहियो अथसि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि। इहा महज़ वसल या मिलण जी जदोजहद आहे, जेका हर दौर ज़माने में मौजूद आहे ऐं रहंदी ईंदी। इहा महज़ वसल या मिलण जी जदोजहद आहे, जेका हर ज़माने में मौजूद आहे ऐं रहंदी ईंदी। असांजे रोज़मरह जो ॼाण ॼण बनायो अथसि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि। इहो असां ते आहे त असां उन मोहबत वारे सॾ ते केतिरो ध्यानु था ॾियूं ऐं इहो असां ते आहे त असां उन मोहबत वारे सॾ ते केतिरो ध्यानु था ॾियूं ऐं कीअं था उनखे कनि लायूं, दिलि खे ॼण फ़रहत ॾींदड़ चहचटो लॻो पियो अथसि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि। संदसि मुशाहिदे जी कुवट निहायत सघारी ऐं संदसि मुशाहिदे जी कुवट निहायत सघारी ऐं पंहिंजा तजुर्बा बिल्कुलु वणंदड़ ऐं दिलचस्प लफ़्ज़नि में बयानु कया अथसि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ो किरदारनि खे कहिड़ो न सिर्फ़ ख़्याली लिबास पहिरायो अथसि, पंहिंजे ख़्याली कुवट वसीले अहिड़ो जीअरो जाॻंदो बनायो अथसि।